चैन खून जो केस आहे मंसूर खान जे मथां। फर्ज़ कयो जेकॾहिं मां पंहिंजे भाउ जो खून उनखे बख़्श करे छॾियां, पोइ बि हू आज़ादु थी न सघंदो। जेकॾहिं मंसूर खान तव्हांजे भाउ जो क़ातिल हुजे हा त पोइ हुनजो खून बख़्शराइण मां कॾहिं बि ते न चाहां। तुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजो मुड़ुसु तोखे मारण जी धमकी ॾेई विया आहिनि। तूं छा थी सम्झी त उहा ख़ाली धमकी आहे या उहे को सख़्त क़दम खणंदा? मुंहिंजे मुड़ुस ऐं पुट में का बि रहम जी उमेद कोन थी रखी सघिजे। जेकॾहिं तोखे हिन घर में ख़ुशि रहणो आहे न त तूं उन्हनि जी जीअ में जीउ मिला। जेकॾहिं मंसूर खून नाहे कयो त ॿियो केरु आहे जेको मिठण खे मारण जी ग़लती कंदो? इहो ई कमु मीर शाहनवाज़ खान जो ई थी सघे थो। ही ग़लती माफ़ कर, ॿीहर अहिड़ी ग़लती मां न कंदमि। ख़ुदा वास्ते मूंखे माफ़ कर। ॿीहर ग़लती कंदी? जॾहिं तूं ज़िंदा हूंदी त ग़लती कंदी न। दादा हाणे हिन जो छा करिणो आहे? अहिड़ी जॻह ते वञी दफ़न कयोसि जीअं पुलिस खे बि ख़बर न पए।